New drama series, new crime, only on Star SD TV. Watch promo. लगे थो कातिल को जान सुञाण वारो आहे ऐं हिन घर में अचण वञण वारो सर जॾहिं ॻाल्हि खुली त सुमेरा जो के ॿिए सां चकर हले पियो। ही बिज़नेस असांजो परॾाॾनि खां वठी आहे। को जो जुमो जुमो अचरी अची कमु करे छा हुनखे हिसो ॾिजे? असांखे हिन शख़्स जो पतो लॻाइणो पवंदो। जी सर। कल्ह तव्हां किथे हुयो? सर हिन खे धकु गुलदस्ते सां हयो वियो आहे। मां सुमेरा समीरे घर वो मुंहिंजो एक्स हस्बैंड आहे। कल्ह राति हुनजो क़त्ल थी चुको आहे। हिननि जो पप्पा असां लाइ मरी चुको आहे। वाह सुमेरा वाह, ये त हद थी वई। सुमेरा ख़ुदा जे वास्ते एतिरो ज़ुल्म सही न आहे। मोबाइल लोकेशन मुताबिक त राजा ऐं सुमेरा क़त्ल वक़्त उते मौजूद हुया। कुछ तो शर्म कर यार, ॿिनि ॿारनि जी माउ आहे, उन्हनि ते कहिड़ो असर पवंदो? त मां पंहिंजे घर ऐं जायदाद खां बेदख़ल करे छॾींदुसि। उन जे मरण खां पोइ उन जो अफेयर वरी राजा सां थी वियो। न त न सर, मूं समीर जो क़त्ल न आहे कयो।